लड्डू मुखे आने दे, मुझो मुखे आने दे, ओलण गोलण वञाए सांसद को कयाए, मुझे खीर पीअण जो लोटो आयो आयो। हाँ? अच्छा अच्छा ना सुनाण अम्मा ना है घर में, केर बि नाहे। केर बि नाहे घर में, बाक़ी के मुझे साम्हूं केरा के फ़ाइदा छा? मुंहिंजो मतलब आहे त मूंखां सिवा ॿियो केर बि नाहे। तो वारी मां सत बीबी केॾां वई आहे? हित जी हुत करण। मुंहिंजो मतलब आहे माण्हुनि जी गिलाह करण वई आहे। हा सुठो थियो। पोइ हाणे वेह त कचहरी कयूं। वेह पुलिस वारनि तोखे मारियो त कोन? पुलिस वारा ॾाढा भला ॾाढा। हो मूंखे राति जो रोज़ ज़ोर बि ॾींदा पर हिकु अफ़सोसनाक ख़बर मिली आहे। वरी कहिड़ी ख़बर खणी आयो आहीं? सरकार निकाह ते पाबंदी हणी छॾी आहे छा? न न बाबल वलूअ खे 20 साल टीप अची वई। हल्ला 20 साल मतलब ड्रामे में वापसीअ जो चांस ही खत्म। हा चिमकड़ी उन में थोरो घणो आसरो हुयो। माने त असुल सफ़ा पत्थर जी ठहियल आहे। उहा मुंहिंजी शादी कॾहिं बि न कराईंदी। इन करे मां फ़ैसिलो कयो आहे त पाण ॿई भॼी हलूं। ईअं न? बिल्कुलु न बिल्कुलु न। इन करे पाण ज़बरदस्ती शादी कंदासीं। मां सेठ धन धोबीअ सां वञी ॻाल्हायां। ठीकु आहे हाणे का मुर्सी कर। ईअं न थिए त गुल्लू विचां बुर्श हणी वञे। गुल्लूअ जो बिल्लो कयां थो तूं घबराई न। ठीकु आहे हाणे हलण जी कर अम्मा न अची वञे। ठीकु आहे मूंखे चवंदो आहे त परे थी गोबाटा तो मां गुरबत जी धप थी अचे। हाणे ॾे ख़बर हाणे त नकु ई बंदि थी वियो आहे त धप काॾो ईंदी। बाबा मूंखे माफ़ कजांइ। अलाए कहिड़े ॾाइण जी मूंखे नज़र लॻी वई। माल बि केॾो आयो पर अलाए काॾे हली वियो। नज़र कान लॻी अथई या चिलकणी जी बददुआ अथई जो रिश्तो तो मोटाए छॾियो। बाबा चिलकड़ी मूंखे माउ समेत क़बूल आहे। हाणे वञी चिलकड़ी खे चओ त मूंखे तुंहिंजो रिश्तो क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे। पर हाणे असां उन्हनि खे क़बूल न आहियूं। हाणे तूं वञी भंग सां प्यार जो परणो कर त मां वञी कंहिं दरवेश जो मुजाविर थो थियां। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।